नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त दारावण में ख़बर ॾींदा आहियूं। दारावण में कुछ महीना अॻु सचल ॻोठ कराची थाणे जे हद में पुट हथां 75 वरनि जी क़त्ल थियल मिसमात बीबी ज़ाल सैयद कोड़ल शाह जी लाश सेशन जज कराची जे हुकुम ते कंदरा थाणे जे हद पीर कोको कब्रिस्तान में क़बर कुशाई फर्स्ट सिविल जज रोहिड़ी निसार अहमद शर जी ज़ेर निगरानी में डॉक्टरनि जी टीम पहुची क़बर कोटराए जुज़ा वरता। याद रहे त 3 जून 2020 कराची सचल ॻोठ में पुट सैयद नूरमन शाह वल्द कोड़ल शाह हथां संदसि माउ 75 वरनि जी मिसमात बीबी ज़ाल कोड़ल शाह खे क़त्ल कयो हो, जंहिंजो कराची में संदसि धीउ कुर्तुल लेन ज़ाल सैयद मुनीर शाह धीउ सैयद कोड़ल शाह जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो हो ऐं लाश बिना पोर्ट्स मातम जे कंदरा थाणे जे हद पीर कोको में दफ़न कयो वियो हो, जंहिंजी शाहिदी खां बाद क़बर कुशाई करे सैंपल वरता विया, जेके सील करे डॉक्टरनि ऐं फर्स्ट सिविल जज रोहिड़ी सही बाद साण करे लेबोरेटरी मान लाइ वापसि रवाना थी विया। कब्रिस्तान जी क़बर वारी हद खे शामियाना लॻाए सील कयो वियो हो। SHO कंदरा जुल्फकार अली बम्बरो पारां सख्त इंतजाम कंदे पुलिस जो कड़ो चढ़ियल हुयो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।